मुंहिंजो हिकिड़ो ई सहारो आहे, उन जे आसरे में आहियां मां आहियां आख़िर। यूथ एक्शन कमेटी के सॾ ते जबरी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं 3 कलाकनि वारी अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जूं फैमिलियूं अखियुनि मां लुड़का हरींदियूं पंहिंजनि प्यारनि जी आज़ादीअ लाइ नारेबाज़ी कंदियूं रहियूं। उन मौक़े ते सिंधु नवाज़ गांगरो, जसकम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, शाज़िया चांडियो, कामरेड इमदाद चांडियो, सिंधु अमान चांडियो, क़ौमी रागी वकार मल्ला ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु जेको एतिराज आहे उहो यूथ एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म ते कयो वियो आहे। असांजी डिमांड इहा ई आहे त जेका बि क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। अगरि उन्हनि जो को ॾोह आहे त हिते जो कानून बि आहे, हितां जूं अदालतूं बि आहिनि, उन्हनि अदालतुनि में पेश कयो वञे। सूरत में हर हाल में पुरमन जदोजहद कायल आहियूं, कंहिं बि सूरत में तशद्दुद खे पसंदि करण लाइ तयारु न आहियूं। 3 मई 2018 ते जेका मुंहिंजे भाउ आकिब चांडियो खे खणी खंबे गुम कयो वियो हुयो, उन खां बाद में जॾहिं हू सॼो तव्हांजी नज़रनि में उनजो कोई क़सूर न हुयो, उनजा तव्हांखे सबूत न मिलिया त तव्हां मुंहिंजे भाउ खे छॾे विया। वरी जेको आहे तय करासी मां मुंहिंजे भाउ खे 1 चकर ॿीहर जेका राति जे अंधेरे में सुबुह 4 बजे तव्हां मुंहिंजे भाउ खे ॿीहर बेगुनाह खंबे विया आहियो, त कहिड़े जुर्म में उनखे खंबे आहियो? अगरि उनजो को क़सूर आहे त तव्हां कोर्ट में पेश कयो। 3 मई 2018 में मुंहिंजो पुटु खंबियो वियो, जंहिंजी शादी थियल हुई मुंहिंजे बचड़े जी। इम्तियाज़ ख़ास के असां सां ॾाढो ज़ुल्म था कनि। ॿियो चकर आहे 20 जून ते मुंहिंजे नंढे भाउ खे खणी विया, वरी वॾे भाउ खे कल ॻोठ असां ते ॾाढो ज़ुल्म था कनि, ॾाढो तशदुद था कनि, पर ईअं न करणु खपे न। असां हिन जो कहिड़ो ॾोह कयो आहे। हिकिड़ी जिदोजहद आहे जेका मुसलसिल 3 सालनि खां वठी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी सेफ बाज़ियाबी जे लाइ हली रही आहे। अॼु जो बि असांजो इहो ई मक़सदु आहे त सिंध मां खंबे गुम कयल जेके बि सियासी समाजी कारकुन आहिनि ऐं नौजवान नसुल आहे, अगरि हुननि जो कंहिं बि क़िस्म जो को ॾोह तव्हांखे सम्झ में अचे पियो त अव्हां जा कानून आहिनि, अव्हां जूं अदालतूं आहिनि, अव्हां जा पंहिंजा आइन आहिनि, उन्हनि खे मद्देनज़र रखी करे तव्हां असांजे प्यारनि खे कोर्टुनि में पेश कयो ऐं उन्हनि ते उहे ई ॾोह हलायो जेकी अव्हांखे नज़र पिया अचनि। जीअं त पहिरियों 3 मई ते 2018 में मुंहिंजे घरवारे खे पहिरियों खंबे गुम कयो वियो हुयो, जंहिंखां 18 महीना बाद आज़ादु कयो वियो। तंहिंखे वरी हाणे वरी 7 जुलाई ते असां कराची में महीनो खनि अॻु में आया हुआसीं आकिब जे इलाज जे हवाले सां। त हाणे 7 जुलाई ते मुंहिंजे घरवारे खे राति जो 4 बजे धारा मुंहिंजे घरवारे खे ज़ोरी खंबे गुम करे वियो आहे, जंहिंमें कुझु सादा कपिड़नि में एहलकार हुया ऐं पुलिस एहलकार हुया। मेहराण खे लॻभॻि 7 महीना थियण वारा आहिनि, पर मेहराण जी अञा बि किथां असांखे का ख़बर कोन पई आहे त आख़िर वियो काॾे असांजो भाउ। मेहराण खे लॻभॻि 13 जनवरी 2020 ते टेक्निकल कॉलेज वदू कॉलोनी वटां खयो वियो हुयो। असांजी नंढड़ी अपील आहे त मेहराण हिकिड़ो शागिर्दु आहे ऐं हिकिड़ो घर जे ॿाहिरां नंढो दुकानु हलाईंदड़ हिकिड़ो पुरअमन हितां जो शहरी आहे, ऐं उनजो को ॾोह आहे त बराए महिरबानी असांजी अपील आहे त उनखे कोर्ट में पेश कयो वञे। हिननि मुतालबो कयो त सिंध मां खंबे गुम कयल आकिब चांडे, इंसाफ़ दायो, शाहिद जुणेजो, महफूज़ नोतकाणी, मुर्तज़ा जुणेजो, असलम मेहरी, मुर्तज़ा सोलंगी, हफ़ीज़ पीरादो, मेहरान मीरानी समेत समूरनि खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फौरी तौर आज़ादु कयो वञे, जेकॾहिं उन्हनि मथां को ॾोह आहे त उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।